जिए भुट्टो जिए भुट्टो। छोरा छा आहे, कहिड़ी रड़ अथई? पार्टी जो नारो पियो हणा ॿुधण में कोन थो अचे छा? सिंधी तो में गैरत नाहे, भुटनि जो असां ते कर्ज़ आहे, जेको शहीदनि सां सचो नाहे उहो गद्दार आहे। भाग कहिड़ी टेशन खईं अथई, किथां पियो अचे किथां पियो वञे का ख़बर अथई? ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां वठी मीर मुर्तज़ा ताईं, शाहनवाज़ खां वठी मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो ताईं, हर शहादत जो न सिर्फ़ सिंधी क़ौम खे ॾुख आहे, पर उन्हनि जी जदोजहद जो क़दर बि आहे। पर इन जो मतिलबु इहो हरगिज़ नाहे त भुटनि जो नालो इस्तेमालु करे कुझु बि कयो वञे। कहिड़ो कर्ज़ु आहे ॿुधायो? गवर्नमेंट चवे थी त दुनिया जो कर्ज़ु आहे, पीपल्स पार्टी वारा चवनि था त भुट्टे जो कर्ज़ु आहे। छा सिंधी क़ौम रुॻो कर्ज़ु लाहिण लाइ पैदा थी आहे? पीपल्स पार्टी जेकॾहिं सिंध लाइ कमु करे थी, अवाम जी तरक़ी लाइ कमु करे थी, त अदा अखियुनि ते असीं चऊं था अञा 50 साल सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत हले। पर जेकॾहिं सिंध जे हालात जो जाइज़ो वठो त हालात अक्स भयानक हक़ीक़त बयानु कनि था। ॻोठनि जी हालत ॿुधाइण जे लाइक़ु नाहे, पर शहरनि जो ॾेख बि आसार क़दीमा बणिजी वियो आहे। सिंध जे हर शहर जो इहो ई हाल आहे, छो त असांजो नुमाइंदो वॾेरो या वरी सरदार आहे। इन्हनि जे साम्हूं असांजी औकात अवाम जी न, पर ग़ुलाम जेतिरी आहे। अहिड़ी जमहूरियत अवाम लाइ हिकु अज़ाब हूंदो आहे, जंहिंमें हर अमल अवाम जी भलाई लाइ न, पर ज़ाती मफ़ाद हूंदो आहे। पीपल्स पार्टी खे वोट ॾियो था भली ॾियो, इन ते को बि एतिराज़ नाहे, पर घटि में घटि उन्हनि जे साम्हूं ॻाल्हायो त सही। जिन्हनि खे वोट ॾींदा आहियो उन्हनि खां पुछो त सही त साईं असांजी धरती कुदरती वसीलनि सां मालामाल हूंदे बि असांजा अहिड़ा हाल छो असांजा माण्हू अॼु बि बुख ते आहिनि? छो असांजा नौजवान टके जी नौकरी लाइ परेशान आहिनि? छो असांजा ॿार खुराक जी कमी जे करे मौत जे मोह में वञनि था? असांजे माण्हुनि लाइ तालीम नाहे, इलाज नाहे, का बुनियादी सहूलियत नाहे। बेखौफ़ थी चओ उन्हनि खे त तव्हांजे अयाशियनि ते असांखे को एतिराज़ नाहे, पर असांजे हक़नि लाइ असांजो सवाल आहे, जंहिंखे ॿुधण ऐं पूरो करणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे। छो त असां ते भुट्टे जो न, पर तव्हां ते अवाम जो कर्ज़ु आहे। पीपल्स पार्टी जेकी सिंध में तरक़ियाती कम कया उहे तव्हांखे विसरी विया। कहिड़ा कम ॿुधायो? तरक़ियाती कम आऊं तो तव्हांखे ॾेखारियां। मीरनि जे तारीख़ी शहर टंडो मोहम्मद ख़ान जो को दोस्त अथई? जे हुजे त कॉल मिलाए मोबाइल मूंखे ॾियो, या नंबर ॿुधायो। मूं वटि बैलेंस कोन्हे, कॉल उधर खयमि अॼु उहा बि ख़तमु थी वई। नंबर ॾियां थो, पाणी कॉल करे वठेसि। अदा हरू भरू भुट्टे जो कर्ज़ु खणी हलंदे सो अहिड़ा ई हाल हूंदा। नंबर ॿुधायो। अस्सलाम वालेकुम अदा, आऊं मिस्टर सिंधी पियो ॻाल्हायां। यकीन आहे तव्हां सुञाणींदा हूंदा। वालेकुम सलाम मिस्टर सिंधी, तव्हांजी वॾी महिरबानी जो असांजे शहर जे मसइलनि खे तव्हां उथारियो। अदा तव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? साईं, मुंहिंजो नालो हबीब प्रेमी आहे, ज़ात मुंहिंजी चना आहे ऐं मुंहिंजो तालुक़ सिंध जे मशहूरु ऐं क़दीमी शहर टंडो मोहम्मद ख़ान सां आहे। मुंहिंजो कमु शाही बाज़ार में नंढड़ो दुकानु आहे। अच्छा अदा, टंडो मोहम्मद ख़ान शहर जी ख़बर ॾियो, कीअं हालात आहिनि? शहर में सफ़ाई सुथराई जी तमामु बुरी हालत आहे। असांजे शाही बाज़ार में रोज़ पाणी बीह थो रहे। उनजी वजह इहा आहे त कुझु ॾींहं पहिरीं फुलेली कैनाल तां अदालत सगूरी तरफ़ां नाजाइज़ वतूं हटायूं, जंहिंजे करे शाही बाज़ार जे मेन गटर लाइन में मलबो भरिजी वियो, जंहिंजे कटाइण जे लाइ मुसलसल म्यूनिसिपल इंतज़ामिया जा चकर कटिया विया ऐं चूंडियल अमलदारनि सां राब्तो करण ते सिर्फ़ु आसरा ऐं डटा ॾिना था वञनि। असां बंगियुनि या जमातनि खे चऊं था त उन्हनि जो जवाबु इहो आहे त साहिब खे चओ त 2-4 मज़दूर घुराए मलबो कटराए ॾे, छो त म्यूनिसिपल में गैर मुस्लिम बंगियुनि ऐं जमातनि जी खोट आहे। अच्छा, भंगी कम छो नथा कनि? उन जी वजह इहा आहे त बंगी जी पोस्ट ते मुसलमान भर्ती थियल आहिनि। अदा तव्हां थोरो वीडियो क्लिप ॾेखारींदा? नाज़रीन, ही टंडो मोहम्मद ख़ान जी शाही बाज़ार आहे, मुर्तज़ा चौक जी। गुज़िरियल ॾींहंनि खां हिते मेन लाइन गटर मुर्तज़ा चौक जी बंदि आहे ऐं पाणी सॼो शहर में दाख़िल थिए पियो ऐं ज़िले इंतिज़ामिया जो को बि हिते नुमाइंदो काउंसलर नाहे पहुतो त हिननि मेन लाइन खे खोलियो वञे, जीअं त आवाम लंघी सघे ऐं दुकानदार वापारु करे सघनि। हीअ आहे असांजे शहरनि जी हालत, जंहिंजो नज़ारो तव्हांजे साम्हूं आहे। ख़ुदा खे मञो, हाणे त निकिरो इन ग़ुलामी खां। पंहिंजा हक़ वठो, ॻाल्हायो पंहिंजे नुमाइंदनि सां, जंहिंखे वोट ॾेई असेंबलियुनि ताईं पहुचायो था। सिर्फ़ु नारा हणण सां तक़दीर बदिले हा, त आऊं बि अव्हां सां गॾु हुजां हा। अदा तव्हां सही पिया चओ, पर सिर्फ़ु असांजे चवण सां छा थींदो? अदा इन सोच खे ख़तमु करिणो आहे त मुंहिंजे हिकिड़े सां छा थींदो। तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो। 10 अगस्त 1976 उत्तर आयरलैंड जंग जी हालत में हो। उते बलफास्ट शहर जे घटियनि में हिकु वाक़ियो पेश आयो। वाक़ियो हीअ हो त हिकु माण्हू कार में कुझु माण्हुनि खां भॼण जी कोशिश करे रहियो हो।
उन्हनि खां निकिरण लाइ हिन कार खे घटियंदा मोड़ियो। तेज़ रफ़्तारी जे करे गाॾी ओचितो हिकु माउ ऐं उन जे 3 पुटनि जे मथां चढ़ी वई। माउ त बची वई पर उन जा 3 पुट मौक़े ते ई मारिजी विया। जंहिं सरज़मीन ते जंग जो समा हुजे उते 3 पुटनि जो मौत का हैरत जी ॻाल्हि नाहे, पर उन वाक़िए जो नतीजो पूरे आयरलैंड खे बदिलाए छॾियो। जिते ही वाक़ियो पेश आयो उते हिकु घरेलू औरत रहंदी हुई। गाॾी जे टकर जो आवाज़ ॿुधी हिन दरवाज़ो खोलियो ऐं मंज़र ॾिसी हैरान थी वई। 3 ॿारनि जो मौत ऐं ज़ख़्मी औरत जो चहिरो ॾिसी इन जे ज़मीर इन खे आवाज़ ॾिनो त जे इंसान आहीं त इंसानियत जो हक़ अदा कर। उहा औरत उते मौजूदु हर घर जे दरवाज़े ते वई ऐं हर फ़र्द खे वाक़िए जा मंज़र ॾेखारे ही सम्झाइण जी कोशिश कई त जेकॾहिं इन दौर खे ख़तमु करणो आहे त असांखे ई करणो आहे। हिकु औरत जी पुकार ते हर शख़्स लबेक चयो ऐं घर मां निकिरी रोडनि ते आयो। अहिड़ी तरह माण्हुनि जी वॾी तादाद जमा थी पंहिंजो अमन पैगाम खणी रैली जी शक्ल अख़्तियार कई। रेडियो टेलीविज़न इन्हनि जे हक़ में हलिया ऐं इन मुख़्तसर इब्तिदा नए दौर जो आगाज़ कयो जेको अॼु बि दुनिया में उत्तर आयरलैंड अमन तहरीक सां यादि कयो वञे थो। 1974 जो नोबल प्राइज़ उन घरेलू औरत ऐं 3 पुटनि जी ख़ाला खे ॾिनो वियो। अदा कुझु करण जो हौसलो हुजे त मुखालफ़त बि मुतफ़िक़ थी पवंदी आहे। हलण सां ई रस्ता ठहंदा आहिनि, वेहण सां त ठहियल रस्ता बि फिटी वेंदा आहिनि। मग़रबी मुआशिरो पाण खां अलॻि सम्झो था त मुसलमाननि जी तारीख़ मां ई सिखो। यादि रखो त मुखालफ़त हमेशह उसूलनि जी हूंदी आहे, मुनाफ़क़त में त बसि वाहवाही थींदी आहे। इब्राहिम अल फज़ारी, जाबर बिन हयान, याकूब बिन तारिक, अब्ने फरनास अल मसूदी ऐं अल बैरूनी जहिड़ा हज़ारे मुसलमान साइंसदान जिन्हनि खे अॼु बि स्कूलनि में पढ़ायो वञे थो, पर इन्हनि जे दौर खे पढ़ो त उन्हनि जी मुखालफ़त ॾिसी हैरान थी वेंदा। पंहिंजी अज़मत खे सुञाणे ज़िंदगी खे रस्ते ते आणियो, हक़ीक़त खे साम्हूं रखी पंहिंजी क़ौम खे ॿुधायो त गैरत नारनि ते न पर उसूलनि ते ॾेखारियो। पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में ही ॻाल्हि विहारे छॾियो त जे हाणे वोट ॾियणो आहे त पंहिंजो हक़ बि वठिणो आहे।